अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वोट जी इज़त चाहियो था त पहिरियां बौज़दार ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणियो, जंहिं बैदि खेसि घर भेड़ो करे छॾींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दोस्तनि सां मुतालिबो कयां थो त बेतमादी रिथ आणे कठपुतलीअ खे घर भेड़ो कयूं। जेकॾहिं अवां सिलेक्टेड ख़िलाफ़ पंहिंजो वोट नथा इस्तेमालु करे चाहियो त पोइ पंहिंजा ऐलान मूजिबि इस्तीफ़ा ॾियो। इलेक्शन कमीशन हुकूमत तजवीज़ ते चूंड सुधारण ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते ॿीहर एतिराज़ वारे छॾिया। सेनेटरी स्टेयरिंग कमेटीअ खे लिखियल ख़त में इलेक्शन कमीशन चयो आहे त जल्दबाज़ीअ में कयल कंहिं बि फ़ैसिले सां अवाम जो चूंड अमल तां वेसाउ ख़तमु थी वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त इलेक्शन कमीशन अपोज़िशन जो हेडक्वार्टर ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर तर्जुमान बणियल आहे। ECP मीडिया खे ॾियणु बंदि करे चीफ इलेक्शन कमिश्नर खे सियासत जो शौक़ु आहे त उहिदो छॾे। वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर एज़म सवाती इलेक्शन कमीशन मथां पैसा वठण में, चूंडुनि में धांधली कराइण ऐं जमहूरियत खे तबाह करण जा इल्ज़ाम लॻाए छॾिया। नून लीग ऐं पीपल्स पार्टीअ पारां इलेक्शन कमीशन ते एज़म सवातीअ जे ॾिनल धमकियुनि जी मज़म्मत। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते हुकूमत वटि दलील न पर धमकी आहे। मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमत पूरे इदारे खे बाहि लॻाइण जी धमकी ॾिनी आहे। पीपल्स पार्टीअ जे सेनेटर शीरी रहमान चयो आहे त हुकूमत जा इलेक्शन कमीशन बाबति बयान ऐं इल्ज़ाम अफ़सोसनाक आहिनि। PDM पार्लियामेंट जे सूमर ते थींदड़ गॾियल इजलास जो बाइकाट जो ऐलान करे छॾियो। मीडिया जे ऐलान लाइ एहतजाज में शिरकत जो बि ऐलान। हाफ़िज़ हमदुल्ला चयो आहे त PDM मीडिया सां गॾु आहे। हुकूमत पारां थींदड़ हिक तरफ़नि चूंड सुधारनि खे रद्द करियूं था। हिक तरफ़ा सुधारा हिकु भेरो ॿीहर इलेक्शन चोराइण जी साज़िश आहे। मरकज़ी विलायत अली पाकिस्तान सिंध जे सरबराह सैयद अली रज़ा जानी शाह ते लॻायल पाबंदियुनि ख़िलाफ़ मरकज़ी विलायत अली पाकिस्तान नवाब शाह जे कारकुननि पारां सैयद शबीउल हसन शाह राशिदी, ज़वार आशिक अली खिदरी, मौलवी हक़ नवाज़ मरी, आज़ाद मक्सी, सैयद रियासत शाह, मीर मोहम्मद मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में 60 मैल नाके खां हिकु रैली कढी वई, जेका मुक़ररु रस्तनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते अॻुवाणनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त मरकज़ी विलायत अली पाकिस्तान सिंध जे सरबराह सैयद अली रज़ा जानी शाह ते सिंध जे हुकूमत ऐं पीपल्स पार्टीअ जे आला क़यादत पारां लॻायल पाबंदीअ जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुन चयो त सिंध हुकूमत ऐं शिया दुश्मन तंज़ीमूं आज़ादारनि ते ज़बरदस्ती करणु चाहिनि थियूं, जेको इंतिहाई शर्मनाक अमल आहे। हुननि मुतालबो कयो त मरकज़ी विलायत अली पाकिस्तान जे सिंध जे सरबराह सैयद अली रज़ा जानी शाह ते लॻायल पाबंदियूं ख़तमु कई वञे ऐं सिंध में रहंदड़ आज़ादारनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह अॼु कोरट रोड नवाब शाह ते सिहत खाते जे ताउन सां सिंध बैंक पारां क़ाइमु कोरोना वैक्सीनेशन कैंप जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह चयो त कोरोना वायरस खां बचाव एहतियाती वैक्सीनेशन सां ई मुमकिन आहे। उन लाइ अवाम खे घुर्जे त हू पंहिंजे घर भातियुनि खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीनेशन ज़रूरु लॻाराइनि। हुन वधीक चयो त सिंध बैंक पारां कोरट रोड ते वैक्सीनेशन कैंप क़ाइमु करे हिकु बहितरीनु कमु कयो वियो आहे, जंहिं सां अवाम आसानीअ सां वैक्सीनेशन कराए सघंदी। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।